ही असांजे हाउस जी एंट्रेंस आहे। हाणे हितां मां ॿाहिरि निकिती आहियां ऐं ही असांजो मैकडोनल्ड हाउस जो असांजो ईअं करे सम्झो त हिकिड़ो हीरो वेठो आहे जंहिंसां हर ॿार तस्वीर कढण में ॾाढी ख़ुशी महसूसु कंदो आहे। ऐं ही असांजो मेन रोड आहे। उन खां अलावा मां वञी रही आहियां हींअर ॿारनि जी प्ले एरिया जी तरफ़। ही हाउस आहे जंहिंमें मुंहिंजी रिहाइश आहे ऐं मुसवर अली जी रिहाइश आहे। असां हिन हाउस में रहूं पिया ऐं ही उन जो ॿाहिरि ग्राउंड आहे। हाय ही ॿारनि जे लाइ हिननि प्ले एरिया ठाहे छॾियो आहे त जीअं जेकॾहिं कोई ॿार वग़ैरह खेॾणु चाहे हिते आराम सां अचे, उनखे घर जी कमी महसूसु न थिए। मां चवां थी त हिन परदेस में अहिड़ो घरु जेके ॿार हॉस्पिटल में एडमिट आहिनि ऐं जिन तकलीफ़ुनि मां गुज़री हिते अचनि था, उन्हनि खे अहिड़ो घरु मां सम्झां थी त हिकिड़ो अहिड़ी ख़ुशी में मुब्तला थो करे त महसूसु ई नथो थिए ॼण असां कंहिं परदेस में आहियूं। थधि तमामु घणी आहे पर पोइ बि मिड़ई हिमत कई आहे मां ॿाहिरि अचण जी। आहे त थधि ॾाढी। ही वरी सिटिंग एरिया आहे। शाम जे टाइम में ही शटरियूं जेके आहिनि से खुली वेंदियूं आहिनि, माण्हू हिते वेही चांहि वग़ैरह पी सघे थो। हितां मां तव्हांखे नज़ारो ॾेखारियां थी। हीअ असांजो सिज बि हाणे नओं अञा शुरू थो थिए। हीअ असांजी जेका सा कार पार्किंग आहे। ही मेन रोड आहे। तव्हांजो अंदरि तरफ़ हाउस जो प्ले एरिया है ॿारनि जो। मां हाउस जी तव्हांखे अंदरियों ॾेखारियां थी नज़ारो असांजो हाउस कहिड़ो आहे। खुली वियो। असांजी एंट्रेंस आहे। हाउस इंचार्ज आहे। मज़े जी ॻाल्हि त ही सभु कुझु फ्री आहे ॿारनि जे लाइ। जेके माज़ूर ॿार आहिनि ऐं जेके हिते अचनि था गेस्ट जेके बि, उन्हनि जे लाइ ही सभु शयूं फ्री आहिनि। ही सिटिंग एरिया आहे। ही असांजो डाइनिंग हॉल आहे, किचन आहे। जेकॾहिं कोई बि हिते कुझु पचाइणु चाहे या कुझु बि ठाहिणु चाहे त ही सभु कुझु उन जे लाइ अवेलेबल आहे। तव्हां ॾिसो माइक्रोवेव ओवन आहे, थांवनि धोइण जी जॻह आहे। ही सभु कैबिनेट भरियल आहिनि थांवनि सां। ही असांजो सब्जियूं वग़ैरह, ही असांजा चुल्हा, ही हर शइ। हाणे ॾिसो ही असांजे लाइ सभु कुझु यूज़ करण जे लाइ। ही ॾिसो ही ॿारनि जे लाइ कुझु गिफ्ट्स मोकिलींदा आहिनि, खाइण पीअण जो सामान आहे। ही बिल्कुलु फ्री ॾींदा आहिनि। वॾे खां वॾी ॻाल्हि त कॉफ़ी मेकर बि नओं कल्ह पहुतो आहे। हिन में हर क़िस्म जी तव्हां कॉफ़ी पी सघो था। इहा बि सॼी असांजी फ्री आहे। हीअ असांजो डाइनिंग हॉल आहे। हीअ टी वी वग़ैरह ॾिसंदा आहियूं शाम जो। हिन में काफ़ी सारा कंसर्ट प्रोग्राम्स थींदा आहिनि। कल्ह बि मां हिकिड़ो प्रोग्राम जी वीडियो भरी हुई, मां तव्हांखे उहा ॾेखारियां थी। हाणे जेका मां सवेर तव्हांखे ॾेखारी प्ले एरिया चयमि तव्हांखे त अंदरां प्ले एरिया आहे, उहा ई आहे। हिते ॿारनि जे खेॾण करण लाइ, जीअं ॿारनि खे पंहिंजे घर जी कमी महसूसु न थिए। ॾिसो ही मुआशिरा आहिनि जिन पंहिंजे क़ौम जे लाइ छा न कुझु कयो आहे। ही उहे मुआशिरा आहिनि। ॾिसो असां सिर्फ़ु जन्नत जा ठेकेदार बणियल आहियूं। असांजे लाइ जन्नतूं ठहियूं आहिनि। जन्नत असां वटि आहे। ॾिसो ऐं धरतीअ खे दोज़ख खां वधीक असां बणाए छॾियो आहे। ही हाणे हिननि जे लाइ ॿारनि जे लाइ हाणे ही सभु फ्री आहे। हाणे ही मुखैर हज़रात, मुखैर इदारा, ही जेके आहिनि जेके असां वटि हूंदा आहिनि नाले निहाद जेके खाइण वारा,
ऐं हिते ॿारनि जे लाइ सभु कुझु ॾियनि था जीअं कंहिं इंसान खे पंहिंजे मुल्क खां परे महसूसु न थिए, कमी न थिए त को असां पंहिंजे मुल्क खां के परे बि आहियूं।